नाज़रीन अहम ख़बर आहे असां शेयर करियूं पिया। IG सिंध गुलाम नबी मेमण SSP कंबर ख़िलाफ़ जांच जो हुक्म ॾेई छॾियो आहे। IG सिंध तरफ़ां SSP कंबर सदाम हुसैन ख़ासकेलीअ जी नाअहली ऐं मुबैना करप्शन जी जांच जो हुक्म ॾिनो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, ही अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। IG सिंध गुलाम नबी मेमण SSP कंबर ख़िलाफ़ जांच जो हुक्म ॾेई छॾियो आहे। IG सिंध तरफ़ां SSP कंबर सदाम हुसैन ख़ासकेले जी नाअहली ऐं मुबैना करप्शन जी जांच जो हुक्म ॾिनो वियो आहे। DIG सखर जावेद सोनारो जसकाणी खे पिणु जांच ऑफिसर मुक़ररु कयो वियो आहे। खे आगाह कयूं पिया। SSP कंबर ख़िलाफ़ जांच जो हुक्म वकील ख़ालिद नूर खोसो पारां दाख़िल करायल दरख़्वास्त तहत ॾिनो वियो। खे आगाह करे रहिया आहियूं। IG सिंध गुलाम नबी मेमण SSP कंबर ख़िलाफ़ जांच जो हुक्म ॾेई छॾियो आहे, जॾहिं त IG सिंध तरफ़ां SSP कंबर सदाम हुसैन ख़ासकेले जी नाअहली ऐं मुबैना करप्शन जी जांच जो हुक्म ॾिनो वियो हो। DIG सखर जावेद सोहारो जसकाणी खे जांच ऑफिसर मुक़ररु कयो वियो हो। SSP कंबर ख़िलाफ़ जांच जो हुक्म वकील ख़ालिद नूर खोसो पारां दाख़िल करायल दरख़्वास्त ते ॾिनो वियो हो। बिल्कुल नाज़रीन अहम ख़बर आहे खे आगाह करियो पिया। IG सिंध गुलाम नबी मेमण SSP कंबर ख़िलाफ़ जांच जो हुक्म ॾेई छॾियो आहे।